पूरी दुनिया में कोरोना वायरस सबब 53,238 माण्हू हयातियूं विञाए चुका। पूरी दुनिया में हेल ताईं उन वायरस मां 2,13,133 माण्हू सिहतयाब थी चुका आहिनि। अमेरिका में कोरोना वायरस जा वधीक 496 केस साम्हूं आया, जंहिंखां पोइ मुल्क में वायरस जे मुतासिरनि जो अंग 2,45,373 थी वियो। सखर में मामूली ॻाल्हि तां जहिड़ो हिकु ॼणो क़तल। शमसाबाद वारे इलाइक़े में पाड़ेसरनि जो मामूली ॻाल्हि तां जहिड़ो थी पियो, जंहिं दौरान हिननि हिक ॿिए ते लठनि जो वसकारो लाइ ॾिनो। पुलिस मूजिबि झड़े दौरान डंडा लॻण सबबि अला रखियो अंसारी सख़्त ज़ख़्मी थी पियो। हुकूमत जे ऐलान खां पोइ खेंजू शहर मुकमल बंदि। खेंजू वासियुनि हुकूमत जे जुमे जे ॾींहं ते मुकमल लॉकडाउन वारे ऐलान ते अमल कंदे खेंजूअ जूं मुकमल मार्केटूं बंदि करे छॾियूं। जातीअ जे सीनियर सहाफ़ीअ ते वापारीअ जो हमिलो, सख़्त ज़ख़्मी। तशदुद जो निशानो बणियल सहाफ़ीअ खे शहरिन अस्पताल पहुचायो। वाक़िए जो इतला मिलंदे जातीअ जा समूरा सहाफ़ी, सियासी समाजी अॻवान अस्पताल पहुची विया। ऐं मीरपुर मां थियलो क़ौमी शाहराह ते हादसो, 10 मुसाफ़िर ज़ख़्मी। मीरपुर मां थियलो क़ौमी शाहराह अननिसार पंभर सां कराचीअ खां बहावलपुर वेंदड़ तेज़ रफ़्तार वैन डंपर सां टकराइजी वई। 10 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट